Allah
इनायत थियूं ॿिए तरफ़ वरी शैतान मनसूबाबंदी करे थो माण्हू गुमराह ईद जे ॾींहुं गुनाह खां बचो बेफ़रमानी खां बचो अल्लाह तबारक व तआला जे शान जे हुक्म जी भञकड़ी खां बचो इहो ॾियारो अल्लाह ताला जे शान असांखे बतौर इनाम ॾिनो ये ॾींहुं ईद जो असांजे लाइ रहमत ऐं मग़फ़िरत जी नवीद खणी ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी ईद क़बूल फरमाए सभिनी जी दुआ आमीन।